असांजो पाकिस्तान जे अदालतुनि ते यकीन हुयो ऐं अॼु जेके पाकिस्तान जूं कोर्ट्स आहिनि उन्हनि पाण मल्हाया हुआ ऐं बिल्कुलु असां विक्टिम्स जेके आहियूं मां हमेशह चयो त असांजो यकीन आहे अदलिया ते ऐं अदलिया बि जेको फ़ैसिलो ॾिनो आहे हक़ ऐं सच जो जेको फ़ैसिलो आयो आहे सॼी सिंध जे शऊर खे पूरे पाकिस्तान जे शऊर खे मां मुबारकबाद पेश कंदमि त ही सिर्फ़ु हिन मज़लूम न्याणी जी जीत आहे तव्हां असां सभिनि जी जीत आहे अॻिते जे लाइ बि इनशाला असांखे उमेद आहे त अदालतूं पंहिंजो रोल प्ले कंदियूं छो त असां मज़लूमनि जे लाइ हमेशह मूं चयो आहे त जेके असांखे इंसाफ़ ॾियनि थियूं अदालतूं असांजे लाइ मुक़दस आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त जेको फ़ैसिलो आयो आहे ॿिन्हिनि MPs भाइरनि खे अक्यूज़ आहिनि त फर्दर बि असां इहो ई चवंदासीं त असांखे सुठी फाइनल डिसीजन अञा रहियल आहे बाक़ी इहो आहे त जेको इनिशियल स्टेज ते हिननि MPs भाइरनि जे अगेंस्ट फ़ैसिलो आयो आहे ही बि हिकिड़ो वॾो फ़ैसिलो आहे जेको ॿुधायो वियो आहे त ही मुलविस आहिनि हिन मर्डर केस में सो त इलाही ॾुखियो मूंखे अदालत सां कॾहिं बि शिकायत न रही कोर्ट्स ते मुंहिंजो मुकमल यकीन पहिरें ॾींहं खां हुयो ऐं स्टिल मुंहिंजो यकीन आहे इंशाल्लाह कोर्ट्स ई आहिनि असांखे इंसाफ़ ॾियण जे लाइ असांजी अदलिया आज़ाद आहे सियासी कार्रवायूं ॿाहिरि थी थियनि कोर्ट्स में सियासी कार्रवायूं कॾहिं बि न थियूं आहिनि सभई शोर रखंदड़ इंसान सम्झनि था बाक़ी रही ॻाल्हि अगरि हिननि खे अदालत ही चैलेंज करे सघनि था अपर कोर्ट्स में हर कंहिंखे राइट आहे चैलेंज करनि असां प्रूव करण लाइ